अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमरु 20 अप्रैल सुबुह जा 8:30 थिया आहिनि ऐं जीअं जीअं हीअ मुंहिंजी निम वॾी थी थींदी वञे तीअं तीअं मुंहिंजो व्यू जेको आहे न आसमान जो ऐं हिन बिल्डिंग जो उहो ग़ाइबु थींदो थो वञे ऐं उनखां सवाइ मज़ो मूंखे इहो ईंदो आहे जो मां घर जे बंदि दरवाज़े मां बि पंहिंजी बोगनवेलिया खे ॾिसी सघंदी आहियां। अच्छा ऐं गुलाबी गुल निम में ईअं वेढ़िजी विया आहिनि, ॼण हिन जो ई हिसो आहिनि। सो माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। व्लॉग जी इब्तिदा है। सुहाणे स्कूल हली वई आहे, मां कुझु देरि थोरी घणी सुस्ती कई, उन खां पोइ मानी पचाए रखियमि। ज़हरा जी बि पाण बि कुझु नाश्तो कयमि, छो त गैस जो एतबार कोन्हे, हली वेंदी त पोइ बुख ते वेठी हूंदमि। तंहिंजे करे हाणे कम जी इब्तिदा है। इंशाअल्लाह हिकिड़ो सुठो सजायो ॾींहुं गुज़ारण जो इरादो आहे पूरो पूरो। ऐं अॼु हिन जी इहा फ्लेमिंगो जी मुंडी बि ॻंढींदमि ऐं हिन जे मथां इहे अलाए कहिड़ा कहिड़ा गंद पइजी विया आहिनि, मिटी। हा, जेका कुंडी भॻी उहा हिन जे मथां किरी आहे शायदि, तंहिंजे करे ई भॻो आहे। इनखे बि ॻंढींदमि ऐं हे हिकिड़ी हिते डक पई आहे, हिनखे बि ॾिसां थी। हिननि बोतलनि जो बि अॼु कुझु न कुझु कयां थी। ॿिया सभु कम शुरू करण खां पहिरियों थोरो घणो जेको बि आहे मां हिते पंहिंजे गार्डन एरिया में, जेको गार्डन त न आहे पर मां हिनखे गार्डन चवंदी आहियां, इन में कुझु कमु कंदमि इंशाअल्लाह। सो ॾिसां थी त केतिरो कमु करे थी सघां। हितां सभिनी खां पहिरियों त हे चादरूं टुवाल वग़ैरह इहे हटाईंदमि, कल्ह धोता हुआ त पोइ राति जो मां कोन लाथा। ऐं इंशाअल्लाह हिकिड़ो पॉज़िटिव प्रोडक्टिव ॾींहुं गुज़ारण जो इरादो आहे। वधीक अलाह जी मदद शामिलु हूंदी त यकीनन मां हिकिड़ो सुठो ॾींहुं गुज़ारे सघंदमि। सो हितां खां इब्तिदा कंदमि त पहिरियों त कपिड़ा लाहे रखी अचां ऐं उनखां पोइ जॾहिं अंदरि वेंदमि त इन्हनि खे वेढ़ींदमि। फ़िलहालु मुंहिंजो इरादो हिते ई अङण में कमु करण जो आहे। टे त हे बोतलूं मां हिते वापसि टंगियूं आहिनि, हिननि जूं रसियूं छिॼी पियूं असल में, ऐं हिन जी त मुंडी ग़ाइबु आहे। त बहरहाल ठीकु आहे, मां हणी छॾियूं इहे। ऐं टे हिते पियूं आहिनि जंहिंमें बि हिन जी सॼी जेका हे क्रैक थी वई आहे मुंडी, पर पोइ बि हिन रसियुनि जे ज़ोर ते वेढ़ियल आहे। हिकिड़ी येलो ऐं हिकिड़ी ऑरेंज कलर जी बोतल, उहे कंप्लीटली ग़ाइबु आहिनि, छो त मुंहिंजो ख़्यालु आहे उहे भॼी पियूं हूंदियूं त ज़हरा उछले छॾियूं हूंदियूं। सही आहे। ऐं हे हिनखे मां ॿधो आहे हिते ग्लू हणी, ऐं हीअ पटी ॿधी छॾी अथमांसि, छो त न त हेठो पासो हेठि किरी पिया न बार बार, तंहिंजे करे उनखे मां सपोर्ट ॾिनी आहे। ऐं उनखां सवाइ हीअ डक हिते ॻंढे छॾी अथमि। मुंहिंजी भेनर बि मूं ते खिलंदियूं आहिनि त शयूं भॼी थियूं पवनि पोइ बि नथी उछले। सो बसि छा कयां, आदत खां मजबूर आहियां। सो सोचां थी त हाणे हिकिड़ो अहिड़ो होल्डर बि ठाहियां। हे मुंहिंजा हिन में हुक लॻल आहिनि, हे हुक मां इस्लामाबाद मां वठी आई हुअमि। उनखां पोइ दराज़ सां बि घुराया आहिनि, पर उहे सन्हड़ा आहिनि सफ़ा, पर हे मुंहिंजा फेवरेट आहिनि, छो त हे इलाही बार झले सघंदा आहिनि। त हाणे मां हिन जे लाइ हिकिड़ो कोशिशि कयां थी त होल्डर बि ठाहे वठां। माशाल्लाह हे मां ठाहियो, वाण पियो आहे मूं वटि अञा इलाही। त हिन में उहा ई शाख हणी अथमि जेका किरी पई, हिन हितां जेका लॻल हुई असल में। सो अगरि उहा लॻी वई त ठीकु आहे, मथां वज़न बि रखियो अथमांसि त जीअं शाख निकिरे न। हिन मां पाणी बि ॾेई छॾियोमांसि, हे फ्लेमिंगो मथे कयमि। ऐं हिन खे भॻल ॾिसी मूंखे इहो आइडिया थी वियो त हे मां सम्झो सीमेंट जो ठहियलु आहे, हे प्लास्टर ऑफ पेरिस जो ठहियलु आहे। मज़ो न आयो मूंखे इहो ॾिसी करे। सो सोचां थी त हिननि जी जाइ मां चेंज कयां। इहे मूंखे वणनि इते ई था, छा ख़्यालु आहे, पर इहो आहे जो अगरि बारिशूं पवंदियूं रहंदियूं त हे ईअं ई फाइनली भॼी पवंदा। या त हेॾे मां हिन पासे शेड आहे हिते मथे, त हिन पासे करे छॾिया हिननि खे। बहरहाल ज़हरा बि अची वई, सफ़ाई करे वई आहे, जेको बि कचिरो मां कढियो उहो खयों अथई। ऐं कचिरे वारो अञा न आयो आहे, संडे ते न ईंदो आहे त इलाही सारो कचिरो जमा थी वेंदो आहे। सो हाणे अंदरि घर जे अंदरि जा कम कंदमि। हितां जा कम फ़िलहाल जे लाइ छॾिया आहिनि। पहिरियों खां मां काफ़ी जेको आहे बहितरु कयो आहे। हिननि कुंडियुनि खे बि प्रॉपरली पोते करे ऐं पंहिंजो सफ़ाई हितां चङी तरह कराई आहे। हिनखे चवंदी आहियां त पोइ हाणे सफ़ाई कर त कंदी आहे, न त अला अला ख़ैरु सलाह। इहो ज़िक्र वधीक नथा कयूं। इहे हालात तव्हां सभिनी खे ख़बर आहिनि। 11 थिया आहिनि ऐं ज़हरा वञी चुकी आहे। पाणी जो देगिड़ो मां भरे रखियो आहे, गैस ईंदी त बॉइल कंदमि। ऐं ज़हरा जे हूंदे ई मां दाग करे बसरनि जो मसालो ठाहे तूरियूं हिन में ईअं कचियूं पकियूं करे छॾियूं आहिनि। पोइ हाणे जॾहिं गैस ईंदी त इहो बोड़ बि फाइनल थींदो ऐं मानी बि पचाए बि, तेसि ताईं मां कंदमि हाणे रेस्ट। हिकु थी वियो आहे, गैस अची वई त बोड़ रखियो अथमि, पचे थो।
खीर भी कढ़े थो, पाणी तो बॉइल थिए, ऐं मां इन विच में हे 2 चश्मनि जा कवर सिबिया आहिनि, कंहिंखे गिफ्ट करणा आहिनि। ऐं मां हे सिबणु सेखारे चुकी आहियां, मुंहिंजे चैनल ते अथव। अगरि तव्हां मूंखे ॾिसणु चाहे त इहे कीअं सिबजंदा त तव्हां ॾिसी सघो था। सो हाणे लंच जी तयारी थींदी। माशाल्लाह बोड़ तक़रीबन पची वियो आहे। ॾाढो हिन महिल ताईं मां सजायो टाइम गुज़ारियो आहे। अॻियां ॾिसे त छा थो थिए। शाम थी वई आहे ऐं राति जी मानीअ जे लाइ मां हे पटाटा जेके पहिरियों वारा आहिनि इहे तरींदमि। सो इहे काफ़ी आहिनि, सुबुह ताईं बि हली वेंदा। इन्हनि खे फ़िलहालु पाणी में थोरो भिॼाए थी छॾियां। थोड़ी देरि खां पोइ अचे मां हिननि खे छिलींदमि, कटींदमि। टॉलनि जा हे पीसिस मां अॼु धोई छॾिया हुया। ईअं मामूली आला हुया त हिते जीअं त कमरे में पखो पियो हले त इन्हनि खे फैलाए छॾियमि। ऐं बसि हिननि मां कुझु ठाहिणो आहे ऐं यकीननि ठाहींदमि त तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि इनशाअल्लाह। सो फ़िलहालु इहे हिते ई पिया हूंदा त मां चाहियां थी त जीअं कंप्लीटली सुकी वञनि हिननि जे अंदरि, बाक़ी का घिम बि न रहे। सिलाई मशीन जो हे हाल आहे, ढकु लथो पियो आहे हिते। ऐं जीअं त मां मंझंदि जो सिबी चुकी आहियां 2 चश्मनि जा कवर, त हिनखे ढकु अञा न ॾिनो आहे। मां ॾियण जो इरादो बि न आहे, ॾिसां थी त कुझु सिलाई कंटिन्यू कंदमि। मे बि हिननि टॉलनि मां ई कंहिंखे मां सिबणु शुरू कयां। सांझे जी आज़ान थियण वारी आहे। कपिड़ा मां इहे हाणे वेढ़िया आहिनि, छो त बसि सॼो ॾींहुं न मूड हो न टाइम हो। सुराण स्कूल जो इलाही सारो कमु खणी आई आहे त उहा हिते मसरूफ़ आहे। ऐं किचन में हलूं था। मां हिते पटाटा रखिया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जो देॻड़ो बि ॿीहर थो बॉइल थिए, छो त गर्मी आहे त पाणी इलाही थो पीजे, तंहिंजे करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तो इहा आहे राति जी मानी। पटाटा जीअं तरजी वेंदा नमाज़ पढ़ी पोइ मानी पचाईंदमि। तो अॼु जो इहो नंढिड़ो व्लॉग तव्हां सां शेयर कयमि, तव्हां खां मोकिलाईंदमि मां हिन व्लॉग मां जेतिरो बि ठही सघियो आहे ठाहियो अथमि। तो मूंखे उमेदु आहे कमेंट ज़रूरु कंदव। कमेंट कंदो त ख़बर त पए न त तव्हां ॾिठो आहे, न त ईअं ख़ाली व्यूज़ जो त को हाल न आहे। सो तव्हांजा कमेंट सेकेंड मुंहिंजे लाइ इलाही इम्पॉर्टेंट आहिनि। तो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं मोकिलायां थी तव्हां खां। अॻिले व्लॉग ताईं अल्लाह वाही।